जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो जारी आहे। मलीर, कायदाबाद, कोरंगी, सदर, नॉर्थ कराची, शारा फैसल में बरसात हलंदड़ आहे। गुलिस्तान जोहर, लांडी टाउन, सफूरा, हसन स्क्वायर, सादी टाउन में भी वसकारो थियो। गुलशन मेमार, मेहरान टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात, हेठां वारे इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। मीरपुर ख़ास में बरसात सबब गटर बंद थी विया आहिनि, जंहिं सबब पाणी रोडनि ते बीहजी वियो। शहदाद कोट में वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो जारी आहे, जंहिं सबब मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। मीरवा, गोरचाणी, जाती, ॾखण, खानवाहण में बरसात सबब रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। केटी बंदर, ॻाढ़ो, बुघाण समेत सामूंडी पट्टी में भी बरसात जो वसकारो थियो आहे। उडेरूलाल, मातली, दोदापुर, कुंडरी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबब मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। अवां खे नासिन अपडेट कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो जारी आहे। मलीर, कायदाबाद, कोरंगी, सदर, नॉर्थ कराची, शारा फैसल में बरसात हलंदड़ आहे। गुलिस्तान जोहर, लांडी टाउन, सफूरा, हसन स्क्वायर, सादी टाउन में भी वसकारो थियो। गुलशन मेमार, मेहरान टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबब हेठां वारे इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। मीरपुर ख़ास में भी बरसात सबब गटर बंद थी विया आहिनि, जंहिं सबब पाणी रोडनि ते बीहजी वियो। शहदाद कोट में वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो जारी आहे, जंहिं सबब मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। मीरवा, गोरचाणी, जाती, ॾखण, खानवाण में बरसात सबब रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। केटी बंदर, ॻाढ़ो, बुघाण समेत सामूंडी पट्टी में भी बरसात जो वसकारो थियो आहे। उडेरूलाल, मातली, दोदापुर, कुंडरी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबब मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जे राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो जारी आहे। मलीर, कायदाबाद, कोरंगी, सदर, नॉर्थ कराची ऐं शारा फैसल में बरसात हलंदड़ आहे। गुलिस्तान जोहर, लांडी टाउन, सफूरा, हसन स्क्वायर, सादी टाउन में भी वसकारो थियो। गुलशन मेमार, मेहरान टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात सबब हेठां वारे इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। मीरपुर ख़ास में भी बरसात सबब गटर बंद थी विया आहिनि, जंहिं सबब पाणी रोडनि ते बीहजी वियो। शहदाद कोट में वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो जारी आहे, जंहिं सबब मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। मीरवा, गोरचाणी, जाती, ॾखण, खानवाहण में बरसात सबब रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। केटी बंदर, ॻाढ़ो, बुघाण समेत सामूंडी पट्टी में भी बरसात जो वसकारो थियो आहे। उडेरूलाल, मातली, दोदापुर, कुंडरी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबब मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो जारी आहे। मलीर, कायदाबाद, कोरंगी, सदर, नॉर्थ कराची, शारा फैसल में बरसात हलंदड़ आहे। गुलिस्तान जोहर, लांडी टाउन, सफूरा, हसन स्क्वायर, सादी टाउन में भी वसकारो थियो। गुलशन मेमार, मेहरान टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबब हेठां वारे इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। मीरपुर ख़ास में भी बरसात सबब गटर बंद थी विया आहिनि, जंहिं सबब पाणी रोडनि ते बीहजी वियो आहे। शहदाद कोट में भी वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो जारी आहे, जंहिं सबब मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। मीरवा, गोरचाणी, जाती, ॾखण, खानवाहण में बरसात सबब रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। केटी बंदर, ॻाढ़ो, बुघाण समेत सामूंडी पट्टी में भी बरसात जो वसकारो थियो आहे। उडेरूलाल, मातली, दोदापुर, कुंडरी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबब मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो जारी आहे। कराची जी सूरतहाल ॼाणण जे लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ जे रिपोर्टर बशीर संजराणी सां। जी बशीर, अपडेट कजो बरसात जे हवाले सां। बशीर, आगाही ॾिजो बरसात जे हवाले सां।
से राब्तो मुनक़ता थी वियो आहे। वहां की आगाह कंदा हलूं। सिंध जी राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां वसकारो जारी आहे। मलिर, क़ायदाबाद, कोरंगी, सदर, नॉर्थ कराची, शहर फैसल में बरसात हलंदड़ आहे। राब्तो बहाल थी चुको आहे। कराची में सिंध न्यूज़ रिपोर्टर बशीर संजवानी सां। जी बशीर, अपडेट कंदा हलो कराची में बरसात जे हवाले सां। जी बिल्कुल ॿुधाईंदो हलां त चौमासे जी बरसात जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू थी चुको आहे। मुख़्तलिफ़ जेको आहे सो टाइम ते स्पेल जेके आहिनि उहे शुरू थी विया आहिनि। हीउ टियों स्पेल जेको आहे सो शुरू थियो आहे। मौसमियात खाते मूजिबि त हीउ बरसाति जेका आहे उहा कराची शहर में त सॼी सिंध में ख़ासि करे गादी वारे शहर कराचीअ में तमामु घणी पवंदी। हिन वक़्तु बि मल्हीर, क़ायदाबाद, गुलशन इक़बाल, गुलिस्तान जोहर, क्यामाड़ी जा केतिरा ई इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि में बरसाति जेका आहे उहा हलंदड़ आहे। कुझु इलाइक़नि में वक़्फ़े सां तेज़ हवा सां गॾु जेका आहे उहा बरसाति जो सिलसिलो शुरू आहे। गुज़िरियल राति बि जेको आहे सो तेज़ जेका आहे उहो खिवण सां गॾु जेको बरसाति जो सिलसिलो हो उहो रुकियो कोन हुयो। पर हिन वक़्तु बरसाति पवण खां पोइ रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। केएमसी तौरु सिंध सालिक तरफ़ां जेको सफ़ाई वारो मरहलो या पाणी निकाल वारो मरहलो पंहिंजी जॻह ते आहे, पर जॾहिं बरसाति पवंदी आहे त पाणी रोडनि ते बीहजी वेंदो आहे। निकाल जेको आहे उहो तमामु सुस्त रफ़्तारीअ जो शिकार थी वेंदो आहे, जंहिंजे करे जेके शहरी आहिनि उहे परेशान थी वेंदा आहिनि। गुज़िरियल ॾींहं खां वठी सिज बिल्कुलु ई नाहे निकितो ऐं जुड़ाली मौसम आहे। हर तरफ़ कारा ककर जेके आहिनि उहे छायल आहिनि। बहितरीनु मौसम आहे ऐं मौसम में बि तब्दीली आई आहे। पर जेकॾहिं इहा बरसाति हद खां वधीक थी वञे त रोड रस्ता जेके आहिनि उहे पाणी हेठि अची था वञनि। ट्रैफ़िक जेका आहे उहा जाम थी वञे थी। बहरहाल हिन वक़्तु चौमासे जी बरसाति जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे कराचीअ में बि। जी ठीक है बशीर, अपडेट करण जे लाइ महिरबानी अवांजी। सिंध जी राजधानी कराची जो सावस्कारो जारी आहे। मलिर, क़ायदाबाद, कोरंगी, सदर, नॉर्थ कराची, शहर फैसल में बरसात हलंदड़ आहे। गुलिस्तान जोहर, लांडी टाउन, सफूरा, हसन स्क्वायर, सादी टाउन में भी वसकारो थियो आहे। गुलशन मेमार, मेहरान टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि हेठां वारे इलाइक़नि में पाणी भीजी वियो आहे। ॿिए पासे मीरपुर ख़ास में भी बरसात सबबि गटर बंदि थी विया आहिनि, जंहिं सबबि पाणी रोडनि ते भीजी वियो ऐं शहदाद कोट में वक़्फ़े सां वसकारो जारी आहे, जंहिं सबबि मुवासिलाती निज़ाम डावाडोल थी वियो आहे। मीरवा, गुरचाणी, जाती, ढखण, खान वाहण में बरसात सबबि रोडनि रस्तनि ते पाणी भीजी वियो आहे। केटी बंदर, गाढ़ो, बुखार समेत सामुंडी पट्टी में भी बरसात जो वसकारो थियो आहे। उडेरो लाल, मातली, दोदापुर, कुंडरी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि मुवासिलाती निज़ाम डावाडोल थी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। अवां खे आगाह कयूं पिया, सिंध जी राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां वसकारो जारी आहे। मलिर, क़ायदाबाद, कोरंगी, सदर ऐं नॉर्थ कराची, शहर फैसल में बरसात हलंदड़ आहे। गुलिस्तान जोहर, लांडी टाउन, सफूरा, हसन स्क्वायर, सादी टाउन में भी वसकारो थियो। गुलशन मेमार, मेहरान टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि हेठां वारे इलाइक़नि में पाणी भीजी वियो आहे। मीरपुर ख़ास में बरसात सबबि गटर बंदि थी विया आहिनि, जंहिं सबबि पाणी रोडनि ते भीजी वियो। शहदाद कोट में वक़्फ़े सां वसकारो जारी आहे, जंहिं सबबि मुवासिलाती निज़ाम डावाडोल थी वियो आहे। मीरवा, गुरचाणी, जाती, ढखण, खान वाहण में बरसात सबबि रोडनि रस्तनि ते पाणी भीजी वियो आहे। केटी बंदर, गाढ़ो, बुखाण समेत सामुंडी पट्टी में भी बरसात जो वसकारो थियो आहे। उडेरो लाल, मातली, दोदापुर, कुंडरी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि मुवासिलाती निज़ाम डावाडोल थी वियो आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे राजधानी कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां वसकारो जारी आहे। मलिर की सूरत हाल ॼाणण जे लाइ राब्तो कयो आहे मलिर में सिंध न्यूज़ जे रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार सां। जी मीर ज़ुल्फ़कार, अपडेट कजो बरसात के हवाले सां। कहिड़ी सूरत हाल आहे मलिर में? जी फराद आहे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 2 ॾींहंनि खां जेको आहे मलिर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि गगर फाटक, गुलशन अबीद, पिपरी, ईदूगोट, इज़ी सिटी, इब्राहिम हैदरी, रेड़ी, रज़ाकाबाद, गडाफ, मेमण ॻोठ ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे जेको आहे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे।
जॾहिं त हेठाई वारनि इलाइक़नि में जेको आहे पाणी बीहजी वियो आहे, जॾहिं त इंतिज़ामिया उन पाणी जे निकाल लाइ कोशिशूं करे रही आहे। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं ई बरसाति जो सिलसिलो शुरू थिए थो त मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कई इंतिज़ामिया पारां अणियल लोड शेडिंग जो जेको सिलसिलो आहे उहो बि जारी आहे। एक तरफ़ बरसात पवण सां जेको आहे अवाम मौसम जो मज़ो त वठी रही आहे, पर ॿिए तरफ़ जेको आहे बिजली न हुअण करे पाणी जी खोट ऐं जेको आहे बिजली जी अणहूंद जे करे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। इंतिज़ामिया पारां जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उते पंहिंजा इंतिज़ामिया अमलो छॾियो आहे पाणी निकाल लाइ, ऐं जेको आहे मौसम बहितर थी वई आहे, गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे, माण्हू जेको मौसम जो मज़ो वठी रहिया आहिनि। जी ठीक है, मैं जुल्फ़कार अपडेट करण जे लाइ महिरबानी अवां जी। नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। सिंध जी राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी वक़फ़े वक़फ़े सां वसकारो जारी आहे। मीरपुर ख़ास में भी बरसात सबब गटर बंद थी विया आहिनि, जंहिं सबब पाणी रोडनि ते बीहजी वियो आहे। शहदाद कोट में भी वक़फ़े वक़फ़े सां वसकारो जारी आहे, जंहिं सबब मुवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। मीरवा गुरचाणी, जाती, ड्रखण, खानवाहण में बरसात सबब रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। केटी बंदर, गाड़ो बुगाण समेत सामुंडी पट्टी में भी बरसात जो वसकारो थियो आहे। उॾिरोलाल, मातली, दोदापुर, कुंडरी ऐं ॿिनि इलाइक़नि में भी बरसात सबब मुवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। हवा के नाज़रीन अपडेट कंदा हलूं त सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। हवा खे आगाह कयूं पिया। सिंध जे राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़फ़े वक़फ़े सां वसकारो जारी आहे। मलीर, क़ायदाबाद, कोरंगी, सदर, नॉर्थ कराची, शहर फैसल में बरसात हलंदड़ आहे। गुलिस्तान जोहर, लांडी टाउन, सफूरा, हसन स्क्वायर, सादी टाउन में भी वसकारो थियो। गुलशन मेमार, मेहरान टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबब हेठां वारे इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। शहदाद कोट में वक़फ़े वक़फ़े सां वसकारो जारी आहे, जंहिं सबब मुवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। इन्ही हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे शहदाद कोट में सिंध न्यूज़ रिपोर्टर वाहिद भट्टी सां। जी वाहिद, कहिड़ी सूरत-हाल आहे, आगाह कजो नाज़रीन खे। जी फराह, मां ॿुधाईंदो शहदाद कोट में भी जेको आहे त वक़फ़े वक़फ़े सां कॾहिं हल्की त कॾहिं तेज़ बरसात जो वसकारो जारी आहे। बरसात तोड़े हल्की हवा थियण सबब जेको आहे त शहदाद कोट में बिजली तोड़े मवासत जो निज़ाम मुकमिल तौर जेको आहे दरम बरम थी वियो आहे। जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि बरसात सबब पाणी हेठि जेके अची विया आहिनि। जॾहिं मां खे ॿुधाईंदो वञा त बरसात सबब जेके हारियुनि ऐं आबादगारनि जो साह मुठ में अची वियो आहे। उन्हनि जो चवण हो त बरसात सबब जेको आहे त सारियल फसल खे काबा धक रखण जो जेको आहे त अंदेशो आहे। जी ठीक है वाहिद, इन हवाले सां हवा अपडेट कयो, महिरबानी अवां जी। शहदाद कोट में वक़फ़े वक़फ़े सां वसकारो जारी आहे, जंहिं सबब मुवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। ज़िक्र कंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़फ़े वक़फ़े सां वसकारो जारी आहे। मलीर, क़ायदाबाद, कोरंगी, सदर, नॉर्थ कराची, शहर फैसल में बरसात हलंदड़ आहे। गुलिस्तान जोहर, लांडी टाउन, सफूरा, हसन स्क्वायर, सादी टाउन में वसकारो थियो आहे। गुलशन मेमार, मेहरान टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबब हेठां वारे इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। मीरपुर ख़ास में भी बरसात सबब गटर बंद थी
थी विया आहिनि, जंहिं सबबि पाणी रोडनि ते बीहजी वियो आहे। अव्हां खे आगाह कंदा हलूं, मीरवा गुरचाणी, जाती, ड्रखण, खानवाहण में बरसात सबबि रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। शहदादकोट में भी वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो जारी आहे। केटी बंदर, ॻाढ़ो, बुगाण समेत सामूंडी पट्टी में भी बरसात जो वसकारो थियो आहे। उॾेनुलाल, मातली, दोदापुर, कुंडरी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि मुवासिलाती निज़ाम डावाडोल थी वियो आहे।